अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं नमक जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। लाहौर हाई कोर्ट 1990 खां 2001 ताईं तोशाखाना जो रिकॉर्ड 7 ॾींहनि में पब्लिक करण जो हुकुम ॾेई छॾियो। हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आसिम हफ़ीज़ जो चवणु आहे त तोहफ़ा लिकाइण या उन्हनि जी अदायगी न करणु इहो ॾोहो आहे जंहिंसां करप्शन जनम वठे थी। जंहिंखे तोहफ़ो मिले थो उहो रज़ाकाराणे तौरु ऐलान करे, ॿी सूरत में उन ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई कई वेंदी। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जे केस में हुकूमती इतिहाद धुर बणिजण जो फ़ैसिलो करे वरितो। मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी जमीयत उलमा इस्लाम अॼु धुर बणिजण जी दरख़्वास्त दाख़िल कंदियूं। साहिवाल खां पोइ बखर में मुफ़्त अटो विरहाइण दौरान भाॼ में औरत फ़ौत थी वई। नवाज़ शरीफ पार्क में मुफ़्त अटो विरहाइण दौरान माण्हुनि में बदनज़मी बाद भाॼ पइजी वई, जंहिंमें हिकु औरत फ़ौत ऐं 19 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सखर में पुलिस जे 2 मुबैना मुक़ाबलनि में 2 जवाबदार मारिजी विया, हिकु पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पियो। सॉफ्ट रोड ते हथियारबंदनि पुलिस ते फायरिंग करे हिकु एहलकार ताहिर खोसो खे ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जी जवाबी फायरिंग में 2 ॾोहारी मारिजी विया। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।